पंबर शादाकोट पुलिस वरण भरिसां ॻोठ जाफ़राणी जी रहवासणी शादीशुदा औरत जी क़त्ल केस में अहम अॻुभराई कंदे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार खे क़त्ल में इस्तेमाल थियल पिस्तूल समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। एसएसपी कंबर शादाकोट हसन सरदार अहमद खान नियाज़ी जी हिदायतन ते कंबर सुटे थाणी पुलिस वॾी कार्रवाई कंदे 7 महीना अॻु थियल शादीशुदा औरत जी क़त्ल केस में घुर्बल मुख्य इशारे जवाबदार रबत ॾिनू चेनू खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कंबर सुटे थाणे जी एसएचओ इंस्पेक्टर अली हसन मोहरे पंहिंजी स्टाफ सां गॾु पुजी इतला ते छापो हणी जवाबदार खे गिरफ़्तार कयो, जंहिंजे कब्ज़े मां क़त्ल में इस्तेमाल थियल पिस्तूल पिणु हथ कयो वियो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार रबत ॾिनू चेनू ते इल्ज़ाम आहे त हिन तक़रीबन 7 महीना अॻु पंहिंजे भाउ जी वॻण भरिसां ॻोठ जाफ़राणी जी रहवासण मुस्मात वेदा चेनू खे कारणनि जे इल्ज़ाम हेठि कंबर शहर जे नसीहाबाद नाकी वटि गुलियूं हणी बेदगी सां क़त्ल करे फ़रार थी वियो हो। एसएसपी कंबर शादाकोट सरदार अहमद खान नियाज़ी कामयाब कार्रवाई ते एसएचओ इंस्पेक्टर अली हसन मोहरी ऐं संदसि टीम खे साराहींदे चयो आहे त ज़िले अंदरि ॾुआरनि ख़िलाफ़ अहिड़ियूं कार्रवायूं जारी रहंदियूं ऐं कानून खां भॼंदड़ कंहिं बि जवाबदार खे बख़्श न कयो वेंदो।